प्यारा दोस्तों, कल असां ॿुधोसीं वॾाई ऐं तकब्बुर जे बारे में, जेको इंसान खे हलाक कंदड़ अमल आहिनि। उन खां बाद में नंबर अचे थो अहिड़े अमल जो जेको बाने जे चङनि भलनि अमलनि खे ज़ाया करे छॾींदो आहे। उनजे निमाज़ुनि खे रद्द करे छॾे थो, उनजे रोज़नि खे ज़ाया करे थो। उहो अमल आहे रियाकारी, ॾेख वेख, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ अमल करणु। रियाकारी हिकिड़ो अहिड़ो मोहलिक मर्ज़ आहे, अहिड़ी रूहानी बीमारी आहे जेका इंसान जे नेक साले भलनि सुहिणनि अमलनि खे बेकार करे छॾींदी आहे। रियाकार माण्हू अल्लाह जी रज़ा जोई जे बजाए माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ अमल कंदो आहे। माण्हू मूंखे वॾो आबिद सम्झनि, वॾो ज़ाहिद सम्झनि, माण्हुनि जे साम्हूं नेक नज़र अचां। हक़ीक़त इहा आहे त माण्हू अमल करे त दिलि जे इख़लास सां करे, दिलि में इहो इरादो रखे त अल्लाह राज़ी थिए। निमाज़ पढ़बी आहे कंहिंजे लाइ? अल्लाह जे लाइ। रोज़ो रखबो आहे अल्लाह जे लाइ। तबलीग, तकरीर, तहरीर, तसनीफ़, मस्जिद, अमल, साले, नेकी, हर शइ जेका बि कबी आहे मुंहिंजा दोस्तो, सा अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कबी आहे। पर रियाकार माण्हू उन अमलनि खे बेजान बुत बणाए छॾींदो आहे। जीअं माण्हू हुजे हुन मां साह कढी छॾियो त बेजान जिस्म थी वियो न। या हिकिड़ो पथर आहे, पथर जी का हैसियत न आहे, हिन टेबल में न साह आहे न जान आहे। जे अमल में रियाकारी अची वञे त उन अमल खे बेजान करे छॾींदो आहे। इंसान रियाकार बणिजी वञे त रियाकारी उनजे दिलि खे सख़्तु करे छॾींदी आहे। दिलि में नेकी जो लुत्फ़ ऐं मज़ो ख़तमु करे छॾींदो। छो त हुनजी दिलि चाहींदी आहे त माण्हू ॾिसनि। हाणे निमाज़ पढ़े थो, जॾहिं माण्हू ॾिसनि ई नथा त हुनखे निमाज़ में मज़ो कोन ईंदो, निमाज़ में सुकून न ईंदो। छो त हुनजो गर्ज़ माण्हू हुया, त माण्हू जी साराह न मिली, माण्हुनि जे तरफ़ां वाह वाह न मिली, माण्हुनि जे तरफ़ां सुभान अल्लाह न चई वई, त हुनजी हालत मजबूर थी वेंदी, हुनजे दिलि जो सुकून ख़तमु थी वेंदो, बेचैनी पैदा थींदी। इन जे करे बुज़ुर्गनि फरमायो आहे त रियाकारी खां पाण खे बचायो। रियाकारी छा खे सरींदा आहिनि? लफ़्ज़ रिया वरतल आहे रुया लफ़्ज़ मां। रोया माना ॾिसणु। लिसानुल अरब वारो लिखे थो त रिया अन तुरियन नास अन्नक तअमलु अमलन सालिहन व अंत फिल बातिन गैर मुखलिसिन। रिया जो मतिलबु आहे त तूं माण्हुनि खे ॾेखारी त तूं नेक अमल कयो आहे, ऐं दिलि में अंदर में तुंहिंजे में इख़लास न हुजे, हिनखे रिया सॾिबो आहे। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैहि जो फरमाए त हक़ीक़तुर रिया तलबुल मंज़िलति फी क़ुलूबिन नास बिइज़हार ख़िसालिल ख़ैर। ख़ैर जो, चङाई जो, भलाई जो इज़हार करे, ऐं माण्हू वरी माण्हुनि जे दिलनि में मुहबत चाहे, माण्हुनि जे दिलनि में चाहत चाहे त माण्हू वाह वाह कनि, इनखे रियाकारी सॾिबो आहे। ऐं हज़रत हाफ़िज़ इब्न हजर उस्क़लानी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे शरह बुखारी शरीफ़ जी शरह फ़तुल बारी में लिखे थो त अर्रिया इज़हारुल इबादति लियराह अन्नास फयहमदु साहिबहा। रिया नालो आहे इबादत जे इज़हार जो, त जीअं माण्हू उनखे ॾिसनि ऐं उनजे अमल जी तारीफ़ कनि। अमल कयां, निमाज़ पढ़ां, रोज़ो रखां, ज़कात ॾियां, ख़ैरात कयां, नेक साले अमल कयां, तिलावत कयां, ज़िक्र कयां, माण्हू उन ते मुंहिंजी तारीफ़ कनि। ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो? अल्लामा हाफ़िज़ इब्न कसीर क़ुरान मजीद जी आयत मुबारका अल्लज़ीना हुम युराऊन जी तहत लिखनि था त यानी यमलूनल आमाल लियराहुमुन नास ला इब्तिगाए वजहिल्लाह। माण्हू जेको जो अमल इन जे लाइ करे त जीअं माण्हू ॾिसनि ऐं अल्लाह जी रज़ा तलब न कई वञे, इहो रियाकारी आहे। हज़रत इमाम कुर्तबी रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे किताब अल जामे लि अहकामिल कुरान में फरमाइनि था अर्रिया हुआ तलबु मा फी दुनिया बिल इबादत। रिया जो मतिलबु आहे त माण्हू इबादत जे ज़रिए दुनिया तलब करे, करे इबादत थो। केॾो न बदनसीब आहे, ॾिसो इहो रियाकार माण्हू केॾो बदबख्त आहे, केॾो बदनसीब आहे। करे इबादत अल्लाह जी थो, करे बंदगी रब जी थो, नालो अल्लाह जो थो वठे, ऐं चाहे थो त माण्हू मूंखे कुझु ॾियनि, माण्हू मुंहिंजी इज़त कनि। हाणे हिकिड़ो माण्हू मज़दूरी करे हिकिड़े मालिक जी
हिकिड़ो माण्हू आहे ज़ेद जी मज़दूरी करे ऐं चए त मूंखे मज़दूरी वरी वठंदुसि हिन अमर खां, ॿिए खां वञी वठंदुसि, उनखे उहो मज़दूरी ॾींदो? हेॾां जंहिंजी मज़दूरी कई अथई, जंहिंजो घर ठाहियो अथई, जंहिंजे घर में कमु कयो अथई, मज़दूरी बि तोखे उहो ॾींदो। जेकॾहिं तूं वरी हुन खां वठंदे चे तुंहिंजी मज़दूरी नथी खपे, मां हिन खां मज़दूरी वठंदुसि, न हो ॾींदुई न हे ॾींदई। अध खे जॾहिं माण्हू सॼे ॾे भॼे, अधु बि वियो सॼो वियो। हज़रत इमाम कुर्तबी थो फरमाए त रिया जो मतिलबु आहे त माण्हू इबादत करे ऐं उन जे ज़रिए माण्हुनि मां तलब करे। व असलु तलबुल मंज़िलत फी क़ुलूबिन नास, ऐं इन रिया जो असुल इहो आहे त माण्हुनि जे दिलयुनि में माण्हू मोहब्बत चाहे, मर्तबो चाहे, पंहिंजो मक़ाम चाहे। इन जे करे बुज़ुर्गनि इनखे शिरक ख़फ़ी सॼो आहे, माना लिकल शिरक, पोशीदा शिरक। इहो बि हिकिड़े शिरक जो क़िस्म आहे अल्लाह जी ज़ात में, माना अमल करे थो ऐं उनजो नतीजो वरी माण्हुनि खां चाहे थो, माना अल्लाह जी ज़ात में शिरक थो करे। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह रिया जा इब्तिदा में 3 क़िस्म लिखिया आहिनि। घणा क़िस्म लिखिया आहिनि? 3। हिकिड़ो रिया उल जली, माना ज़ाहिरी रिया, ज़ाहिर ज़ूर माण्हू रिया करे, इहो उहो रिया आहे जेको इंसान खे अमल ते उभारे त जीअं माण्हू मूंखे ॾिसनि, माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि, ख़ालिस करे ई अमल माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, ख़ालिस माण्हुनि जी रज़ा चाहे। निमाज़ पढ़ा त माण्हू वाह वाह कनि, रोज़ो रखां त माण्हू वाह वाह कनि, अचे ॿुधाईंदो अॼु मूं रोज़ो रखियो आहे, अॼु मूं क़ुर जी तिलावत, अॼु साईं मूं 5 सीपारा क़ुर जा पढ़िया, अॼु एॾो तिलावत कयुमि, सुबुह खां वठी वेठुसि हे अमल करे आयुसि, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ। इनखे सॾिबो आहे रिया उल जली। ऐं ॿियो आहे रिया उल ख़फ़ी, माना लिकल रिया। उहो त माण्हुनि खे ॿुधाए न, माण्हुनि खे ॿुधाए नथो त मूं क़ुर पढ़ियो, मूं तिलावत कई, पर दिलि में ख़्वाहिश करे, दिलि में इहो इरादो थिए, दिलि में इहो साईं मुंहिंजा ज़ाब्तो पैदा थिए त मूं तहजुद पढ़ियो ऐं माण्हुनि खे ॾेखारियां त माण्हू तहजुद पढ़ंदा, ज़बान सां चवे नथो, माण्हुनि खे ॿुधाए नथो, या त तिलावत करे पियो वेठो, पर जॾहिं 12 माण्हू आया ओॾी महिल वरी वॾे सुहिणे आवाज़ में तिलावत करे, सुठे आवाज़ में तिलावत करे, ज़िक्र करे पियो वेठो, तस्बीह पढ़े पियो वेठो, अल्लाह अल्लाह पंहिंजे मुंहुं, पर जॾहिं 5 माण्हू आया ओॾी महिल वरी माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ अखियुनि मां लुड़क वहाए, वॾो ख़ुशू ख़ुशू ज़ाहिर करे, माण्हू सम्झे त साईं वॾो अल्लाह जे मुराक़बे में, वॾे मुकाशबे में वेठो आहे, वॾो नेक साले आहे। असल में इबादत करे पियो वेठो, चुप कयो, पर जंहिंमें माण्हू आया त उन्हनि खे ॾेखारण जे लाइ भली इबादत करे, तहज्जुद नमाज़ पढ़े थो, पर जॾहिं घर में महिमान अचनि त पोइ उन वक़्तु वरी राति जो उथी वरी बुकट करे रोए त जीअं महिमान ॾिसनि त हे वॾो तहज्जुद गुज़ार आहे। ॻाल्हि सम्झो था हाले कोन था सम्झो? इहो आहे रिया ख़फ़ी। ॿियो आहे रिया उल अख़फ़ा, इंतहाई लिकल पोशीदा। हाणे इहो वरी शैतान जो हिकिड़ो ख़ासि हरबो आहे, रिया उल अख़फ़ा। इहो माण्हू ॿुधाईंदो बि कोन्हे, चाहींदो बि कोन्हे, पर दिलि में इहा चाहत पैदा थींदी, यार मां इबादत गुज़ार आहियां, मस्जिद जो इमाम आहियां, मां पीर आहियां, मां मौलवी आहियां, मां साईं मुंहिंजा शेख आहियां, ख़लीफ़ो आहियां, हाफ़िज़ आहियां, आलिम आहियां, माण्हू मुंहिंजी इज़त छो नथा कनि, माण्हू मुंहिंजी इज़त कनि, मां अचां त मुंहिंजे लाइ बिस्तरो विछाइनि, मां अचां त माण्हू उथी बीहनि, मुंहिंजो इस्तक़बाल कनि, मुंहिंजी साईं मुंहिंजा माण्हू इज़त कनि, मुंहिंजो एतिराम उन्हनि जी दिलयुनि में वेहे, मां चाहे त माण्हुनि जी दिलयुनि में मुंहिंजो तक़द्दुस पैदा थिए। इहो बि रिया आहे, इहो बि माण्हुनि जे लाइ ॾेख वेख वारो अमल। सम्झ में ॻाल्हि अचे थी? अल्लाह ताला शाला बचाए। हाणे इन 3 क़िस्मनि जे रिया खे हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब इहयाए उलूमुद्दीन में वरी 5 क़िस्मनि में विरायो आहे। अमल जे ज़रिए माण्हू उन रिया जो इज़हार कीअं कंदो आहे। हिकिड़ो इज़हारे रिया बिल बदन, पंहिंजे बदन जे ज़रिए माण्हू ज़ाहिर करे। मिसाल तौर अहिड़ो लिबास पाए, पटको वॾो पाए अचे, भलो लिबास पाए अचे, जीअं ॿाहिरि निकिरां त माण्हू चवनि वॾो पीर साहिबु आयो आहे, वॾो अलाह वारो आयो, पंहिंजे लिबास जे ज़रिए ज़ाहिर करे। मख़सूस सूफ़ियुनि वारो लिबास पाए, आलिमनि वारो लिबास पाए, हक़ीक़त में उन जे अंदरि उहा विलायत हुजे न हुजे, हक़ीक़त में उहो नेक साले न आहे, पर माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ वॾो जुबो कुबो पाए अचे। हिकिड़ो सबक पियो पढ़ाए सादो मुंहुं जहिड़ो फ़क़ीर माण्हू, त ॿाहिरां खां हिकिड़ो माण्हू आयो अचे, वॾो जुबा कुबा पटका पायो, त हिनखे ख़ौफ़ थियो, को वॾो आलिम आयो आहे, वॾो बुज़ुर्ग आयो, भला मां सबक पढ़ाईंदुसि मुंझी न पवां,
सो चुप करे वेही रहो छोकरनि खे चई बाबा पंहिंजो सबक़ पाण पढ़ो पुछा कई बुज़ुर्ग साहब तव्हांजो नालो छा आहे चई साईं मुंहिंजो नालो मोहम्मद यूसुफ आहे यूसुफ बज़ाहिर वॾो आलिम पियो लॻे जॾहिं लफ़्ज़ कढियई त यूसुफ आहे यूसुफ खे यूसुफ पियो सॾे ख़बर पइजी वई त उहो आलिम न आहे वीचारो सादो माण्हू आहे सम्झो था माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ जेको माण्हू लिबास पाए पंहिंजे जिस्म ते ज़ाहिर करे इन खे रिया बिल बदन सॾिबो आहे ॿियो आहे रिया बिल लिबास इहो साॻिणो जेको माण्हुनि में पेवंद लॻल कपिड़ा पाए ऐं साईं मुंहिंजा पंहिंजे जिस्म में अहिड़ी हैत पैदा करे त माण्हू सूफ़ियुनि वारो लिबास पातल आहे त माण्हू खे सम्झनि त हे वॾो सूफ़ी आहे ॿियो आहे रिया बिल कौल पंहिंजे ज़बान जे ज़रिए गुफ़्तार जे ज़रिए रिया करणु यानी पंहिंजी ज़बान मां अहिड़ा लफ़्ज़ कढे पंहिंजे इल्म जी हैसियत ज़ाहिर करे पंहिंजी तक़वा बयानु करे त मां मुत्तक़ी आहियां बाबा राति मूं हे ख़्वाब ॾिठो माण्हुनि में वेठुसि हीअं जो तवजह ॾिनमि त माण्हुनि में जज़्बा थी विया बाबा फलाणी जॻह ते मूं गुफ़्तगू कई त माण्हू साईं मुंहिंजो इल्मी तक़रीर ॿुधी महव थी विया मूं हीअ तक़रीर कई मूं हीअ बयानु कयो मूं हे किताब लिखियो मूं साईं मुंहिंजा हे अमल कयो मां साईं रोज़े में वेठो हुजां एॾो रोज़ो लॻो हीअं थियो पर मूं चयो त बाबा अॼु रोज़ो निभाए ॾेखारणो आहे ॾिठा अथव न बाबा राति जो ॾाढी थकावट थी जिस्म में ॾाढो सूर थियो तरावियूं पढ़ियूं हुयमि थकिजी पियो हुयुसि पर मूं चयो अॼु तहजुद पढ़णो आहे अॼु तहजुद कोन छॾींदुसि तहजुद पढ़ी ॾेखारणो अब तोखे तहजुद पढ़णो आहे त पाण पढ़ माण्हुनि खे छो थो ॿुधाए माण्हुनि खे चाहियो त ॿुधाए त मूं तहजुद पढ़ियो आहे साईं जन फरमायो त मदीने शरीफ़ में हुयासीं पोइ हिकिड़ो माण्हू हुजे सो चई त साईं रियाज़ुल हाणे माण्हुनि खे कीअं ॿुधाए त मां रियाज़ुल जन्नत में वियो आहियां चई साईं अॼु वियुसि अॼु रियाज़ुल जन्नत में एॾी रश हुई एॾी पर मूं चयो अॼु मां सलात तस्बीह पढ़ंदुसि पोइ साईं मां सलात तस्बीह पढ़ी आयो आहियां साईं फरमायो ख़ुदा जा बाला सलात तस्बीह पंहिंजे लाइ पढ़े या असांखे ॿुधाईंदो त मूं सलात तस्बीह पढ़ी आहे इन खे सॾिबो आहे रिया बिल कौल ॿियो आहे रिया बिल अमल पंहिंजे अमल जी ज़ाहिरी सूरत में ड्रेग करे निमाज़ पढ़े थो पियो उहो निमाज़ आम पढ़ंदो आहे तकड़े तकड़े पढ़े पर जॾहिं चंद माण्हू ॾिसे त वरी उनखे डिघी निमाज़ करे सुहिणी निमाज़ करे उन में ख़ुशू ऐं ख़ुज़ू ज़ाहिर करे माण्हुनि जे साम्हूं रोअण जहिड़ो मुंहुं करे वेहे माण्हुनि जे साम्हूं चिॿो मुंहुं करे त माण्हू चवनि साईं वॾो ख़ुशू ऐं ख़ुज़ू वारो माण्हू आहे अमल में ड्रेग करे अमल में ॾेखार करे इनखे सॾिबो आहे रिया बिल अमल ॻाल्हि सम्झ में अचे थी अने कोन थी अचे दिलि सां ॻाल्हियूं न कनि थियूं पियूं असांखे बि कंहिं न कंहिं नमूने इहो शैतान रियाकारी फासाए वियो आहे रमज़ान में अलाह ताला शाला बचाईंदो ऐं पंजो क़िस्म आहे रिया जो रिया बिल असहाब यानी पंहिंजे मुतअल्लिकीन ऐं दोस्तनि जे ज़रिए रिया ज़ाहिर करणु चवे त बाबा मुंहिंजो वॾनि वॾनि आलिमनि सां राब्तो आहे मां साईं फिलाणे मुफ़्ती साहिब सां मुंहिंजी यारी आहे फिलाणे पीर सां मुंहिंजी संगत आहे बाबा फिलाणी जॻह ते वियुसि फिलाणे आलिम सां मूं गुफ़्तगू कई उनखे मुंझाए छॾियो पंहिंजो ज़ाब्तो ज़ाहिर करे पंहिंजा तअल्लुकात ज़ाहिर करे पंहिंजी हैसियत इन हिसाब सां ज़ाहिर करे त मुंहिंजी आलिमनि सां मशाइखनि सां बुज़ुर्गनि सां वॾेरनि सां वॾनि चौधरियुनि सां मुंहिंजी यारी आहे इहो माण्हू ॿुधाए न इहा बि रियाकारी आहे हिकिड़ो पीर साहिबु आहे जॾहिं बि वेहंदा हुन हुन सां गॾु चवंदो आहे फिलाणो साईं मुंहिंजा मिस्र जो आलिम सगोरो मूं सां हीअ ॻाल्हि कई फिलाणे मदीने शरीफ़ जे आलिम मूं सां हीअ ॻाल्हि कई फलाणो साईं मुंहिंजा छा मुंहिंजो बुज़ुर्ग मूं वटि आयो हुन मूं सां हीअ ॻाल्हि कई माना साम्हूं वारे खे ॿुधाए पियो त मां जेको आहे सो एॾो वॾो आहियां जो मुंहिंजो एतिरनि आलिमनि बुज़ुर्गनि सां ताल्लुक़ आहे इहा हक़ीक़त न आहे इहा ताल्लुक़दारी न आहे मुहबत रखबी आहे अलाह जे लाइ न रिश्ता रखबा आहिनि अलाह जे लाइ फिलाणे बुज़ुर्ग सां मूंखे मोहबत आहे असांखे दिलबर साईं सां मोहबत आहे असांजो तालो छो त असांजो मुर्शिद आहे उहो अलाह जूं ॻाल्हियूं सेखारे थो असांखे मोहबत सेखारे इन जो इज़हार थिए त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी ईअं जताइण जे लाइ ॿुधाइण जे लाइ पंहिंजी हैसियत विहारण जे लाइ सेखारे त मां वॾो साईं मुंहिंजा ताल्लुक़दार आहियां फिलाणनि बुज़ुर्गनि सां मुंहिंजो ताल्लुक़ आहे असांजा क़िबला आलम फरमाईंदा आहिनि त इन नियत सां जेकॾहिं माण्हू यारी दोस्ती रखे थो न भलो आहे त मुफ़्तियुनि सां ताल्लुक़ ई न रखे पीरनि आलिमनि सां ताल्लुक़ ई न हुजे ताल्लुक़ हूंदो ई कोन त ॿुधाइबो ई कोन
असांजी दरगाह शरीफ ते हिन फज़लाबाद शरीफ मातली में उर्स शरीफ थींदो आहे, महफ़िलूं थींदियूं आहिनि त बयान रुॻी ख़ुशूसी ख़िताब मुंहिंजे मुर्शिदनि जो हूंदो आहे। तव्हां ॾिठो आहे न त माण्हू वॾनि वॾनि आलिमनि खे घुराईंदा आहिनि, मुफ़्तियुनि खे, बुज़ुर्गनि खे, के पंजाब मां था अचनि, के बलोचिस्तान मां, का केपी मां, सिंध जा वॾा कराची जा मौलवी था अचनि, बाबा तकरीर करे विया, वाह 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 जो जलसो थी वियो। साईं फरमा असांखे इहो ॾेख वेख कराइणो ई न आहे, फ़क़ीरनि खे पैगाम ॾियणो आहे, सो असां पाण ॿियूं पिया हिदायत ॾियणु अलाह जे हथ में आहे। ॾिसंदो न असांजे माहवार या सालाननि जलसनि में इत्तिफ़ाक़ आहे, को वॾो इज्तिमा आहे, पोइ उन में बुज़ुर्गनि खे घुरायो वेंदो आहे, या को हिकु अधु ॿियो आलिम सगोरो अची वियो त उनजी नसीहत ॿुधंदा आहियूं, तकरीर ॿुधंदा आहियूं, न त साईं जन अकेले सिर्फ़ु बयानु फरमाईंदा आहिनि। सम्झो था त इनखे बि रियाकारी चइबो आहे। इन 5 रिया जे तरीक़नि खां अलावा बुज़ुर्गनि सूफ़िया इकराम हिकिड़ो ॿियो बि रिया ॿुधायो आहे, जंहिंजो नालो आहे रिया उस सादिकीन। रिया उस सादिकीन उहो वरी शैतान सालिहनि बुज़ुर्गनि ऐं अल्लाह वारनि जे दिलनि में बि इहो शइ पैदा कंदो आहे, जंहिंमें माण्हू ॾेखारींदो न आहे, ॾेख वेख कोन हूंदो आहे, पर उन में इहो चवंदो आहे त मूं इबादत कई आहे, मूं बंदगी कई, मूं रोज़ो रखियो, यार 30 ई रोज़ा मूं रखिया, ॿुधाए नथो, कंहिंखे ॿुधाए नथो, पर पंहिंजी अंदर में इहा शइ महसूस करे, पंहिंजे अंदर में इहो इज़हार करे त मूं रोज़ो रखियो, हिन रमज़ान में साईं मूं तहजुद कॾहिं कोन छॾियो, मूं सॼा रमज़ान जे हर राति में तिलावत कई, मूं हीअं कयो, मूं हीअं कयो। हाणे इहो रियाकारी खां वधी इहो उजुब शामिल थी वेंदो आहे, ख़ुदि पसंदी थी वेंदी आहे, जेको रियाकारी खां वञा वॾो गुनाह आहे। अल्लाह ताला शाल इन्हनि बुरनि अमलनि खां बचाए। मदीने वारे साईं फरमायो, मुंहिंजे लजपाल नबी सोननि जे सरदार, अड़ियनि जे आधार, यतीमनि जे यार, मिसकीननि जे मददगार, सोने हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे। साईं जन फरमायो, इन अखवफ मा अखाफ अलैकुम शिरकुल असगर। मां मोहम्मद करीम खे तव्हांजे मथां ॿियो को बि ख़तरो न आहे, जेकॾहिं तव्हांजे बारे में जंहिं शइ जो सभ खां वधीक मां ख़ौफ़ कयां त उहो इन ॻाल्हि जो मूंखे ख़ौफ़ आहे त तव्हां शिरक असगर में मुब्तला थी वेंदो, नंढे शिरक में पइजी वेंदो। अर्ज़ कयो, या रसूलल्लाह शिरक असगर छा आहे? क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्रिया। नबी साईं फरमायो, या रियाकारी आहे। हे जेको मूं ॿुधायो मां, ॿियो को ख़तरो न आहे तव्हां ते मूंखे। तव्हां इबादत कंदव, बंदगी कंदव, तव्हां निमाज़ूं पढ़ंदव, तहजुद रमज़ान जा रोज़ा रखंदव, पर मूंखे ख़तरो इहो आहे त तव्हां पंहिंजा अमल रियाकारी करे ज़ाया करे छॾींदव। ऐं साईं जन फरमायो त मन सम्मा अल्लाहु बिही व मन युराई युराई अल्लाहु बिही। ॿुधो, जेको माण्हू ॿुधाइण लाइ नेकी कंदो त क़यामत जे ॾियारे वरी अल्लाह हुनखे ॿुधाईंदो, माना अल्लाह हुनखे ज़लील ऐं रुसवा कंदो। ऐं जेको ॾेख वेख जे लाइ नेकी कंदो, अल्लाह वरी क़यामत में हुनखे ॾेखारींदो त माण्हुनि जे लाइ कीअं अमल कया वेंदा आहिनि। नबी साईं फरमायो, क़यामत जे ॾियारे हिकिड़ो माण्हू ईंदो जंहिंजे आमाल नामे में 70 नबियनि जेतिरा अमल हूंदा। केतिरा अमल हूंदा? 70 नबियनि जा। आम सिद्दीकनि, वलियनि, शहीदनि, सालिहनि वारा अमल न, नबियनि जेतिरा अमल हूंदा। अल्लाह फरमाईंदो, ये वराए हिन जे बूथ में उछलाए हणो, ये सभु अमल हिन खे वराए उछलाए हणोसि। अर्ज़ कयो वेंदो, या रसूलल्लाह एतिरा अमल इन जा क़बूल कोन थींदा? साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, न। छो? अल्लाह फरमाईंदुसि तो इहो अमल माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ कया हुया न, हाणे अजुर बि वञी माण्हुनि खां हासिल कर। अल्लाहु अकबर कबीरा। ऐं मदीने वारे साईं फरमायो, मन तअल्लम इल्मन मिम्मा युब्तगी बिही वजहुल्लाह अज़्ज़ व जल्ल। जेको माण्हू इल्म दीन हासिल करे, जंहिंजे ज़रिए अल्लाह जी रज़ा हासिल कबी आहे। इल्म हासिल कबो आहे, दीन सिखबो आहे, दीन जी जो तफ़क्को सिखबो आहे, दीन जी सम्झ हासिल कबी आहे, इल्म हासिल कबो आहे। इन नियत सां त माण्हू अल्लाह राज़ी थिए न। माण्हुनि में हदीस बयान कयां, माण्हुनि खे क़ुर सेखारियां, माण्हुनि खे दीन सेखारियां, मसाइल ॿुधायां, जी अल्लाह राज़ी थिए। पर इल्ला लियुसीब बिही अर्दन मिन दुनिया, पर हे अल्लाह जी रज़ा जे बजाए माण्हुनि जी ऐं दुनिया जी तलब रखे थो। लम यजिद अरफल जन्नत यौमल क़ियामा, यानी रीहा। मदीने वारे साईं फरमायो, इहो मौलवी, इहो आलिम जॾहिं ईंदो न क़यामत जे ॾियारे, जन्नत छा, पर जन्नत जी ख़ुशबू ई बि उनखे नसीब कोन थींदी।
माण्हू मूंखे मुफ़्ती सॾनि, माण्हू मूंखे आलिम सॾनि, माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि, ईंदा साईं मुंहिंजा पंहिंजी हैसियत जचाइण जे लाइ पंहिंजो पाण खे आलिम सॾा। इहो रियाकारी वारो अमल ख़ुसूसन सूफ़ियुनि में ऐं मौलवियुनि में घणो हूंदो आहे। अल्लाह ताला शाल बचाए। नबी साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े इहो मौलवी ईंदो जॾहिं महशर में पहुचंदो, जन्नत जी जा दर जो खुलंदा, 500 सालनि जे पंध ते जन्नत जी खुशबू ईंदी। पर इन मौलवी खे जेको रियाकार आहे, जन्नत जी सुरहाण बि सुंघण जे लाइ कोन मिलंदी। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो तअव्वज़ु बिल्लाहि मिन जुब्बिल हुज़्न। नबी साईं फरमायो जुब्बुल हुज़्न यानी गम जी खॾ खां पनाह घुरंदा कयो, गम जी खॾ खां पनाह घुरो। कालू या रसूल अल्लाह व मा जुब्बुल हुज़्न, या रसूल अल्लाह जुब्बुल हुज़्न छा आहे, या कहिड़ी खॾ आहे, कहिड़े खॾ जे बारे में साईं फरमाइनि था। साईं फरमायो वादिन फी जहन्नम ततअव्वज़ मिन्हु जहन्नम कुल्ल यौमिन 100 मर्रतिन। मदीने वारे साईं फरमायो या जुब्बुल हुज़्न नाले जहन्नम जी हिकिड़ी खॾ आहे, एॾी ख़तरनाक आहे जो ख़ुदि जहन्नम जी बाहि, ख़ुदि जहन्नम ॾींहं में 100 दफ़ा उन वादी खां पनाह घुरंदो आहे। ॾींहं में 100 दफ़ा जहन्नम जी बाहि उन खां पनाह घुरंदी आहे। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उन में केरु वेंदो? कील या रसूल अल्लाह व मन यदखुलुहु, उन में कंहिंखे दाख़िल कयो वेंदो? अल कुर्राउल मुराऊन बिअमालिहिम। मदीने वारे साईं फरमायो वो कारी, वो आलिम जेको पंहिंजो इल्म, पंहिंजी किरात, पंहिंजी हैसियत, पंहिंजो आवाज़ माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ अदा कंदो आहे। पंहिंजो अमल, पंहिंजो इल्म, पंहिंजी क़ुरान जी हैसियत, मां वॾो आलिम आहियां, मां वॾो कारी आहियां, मूंखे क़ुरान यादि आहे, या मूंखे साईं मुंहिंजा हाफ़िज़ पढ़ाइनि था न क़ुरान, माण्हुनि जे साम्हूं वॾे मिठी आवाज़ में तिलावत कंदा जीअं माण्हू वाह वाह कनि। मदीने वारे साईं फरमायो इन्हनि खे जुब्बुल हुज़्न में दाख़िल कयो वेंदो। मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जंहिंजो पहिरियां फ़ैसिलो थींदो, उहे चंद माण्हू हूंदा जन मां हिकिड़ो माण्हू रजुलुन इस्तुशहिद फउतिय बिही फअर्रफहु निअमहु। मदीने वारे साईं फरमायो त हिकु क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़ो शहीद पेश कयो वेंदो। शहीद केरु? जेको अल्लाह जी राह में शहीद थियो, सो आंदो वेंदो ऐं अल्लाह ताला उनखे पंहिंजो नेमतूं यादि ॾियारींदो। मूं तोखे पहलवान बणायो, मूं तोखे कुवत ॾिनी, ताक़त ॾिनी, पोइ उनखे कहिड़े कम में इस्तेमालु कई? चई या रसूल अल्लाह या अल्लाह कातलतु फीक हत्ता इस्तुशहिदतु, या अल्लाह मां तुंहिंजे हुज़ूर में विढ़ियुसि, तुंहिंजी राह में जिहाद कयुमि, तव्हांजो शहीद कयो वियुसि जीअं तूं राज़ी रही। वलाकिन्नक कातलत लिअन युकाल जरीउन। मदीने वारे साईं फरमायो त रब चवंदुसि न तूं कूड़ ॻाल्हायो आहे, मुंहिंजे करे तो जिहाद कोन कयो हुयो, तो इन जे करे जिहाद कयो हो त माण्हू तोखे बहादुर छॾनि, माण्हू तुंहिंजी वाह वाह कनि। फ़क़द कील, पोइ माण्हुनि जी वाह वाह तोखे नसीब थी, माण्हुनि तुंहिंजी वाह वाह कई, माण्हुनि तुंहिंखे वाह जो बहादुर सॼो। पर सुम उमिर बिही फसुहिब अला वजही हत्ता उल्किय फिन्नार। अल्लाह फरमाईंदो हिनखे ॿूथ भर ज़मीन ते उछलायो ऐं गीले जहन्नम जे खॾ में वञी उछलायो। माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। रजुलुन तअल्लमल इल्म, ऐं उहो मर्द जंहिंखे अल्लाह इल्म ॾिनो, व अल्लमहु व करअल क़ुरान, उन इल्म पढ़ियो ऐं क़ुरान मजीद सिखियो, फउतिय बिही, पोइ अल्लाह जे हुज़ूर में ईंदो, फअर्रफहु निअमहु फअरफहा, अल्लाह हुनखे पंहिंजूं नेमतूं यादि ॾियारींदो। मूं तोखे हाफ़िज़ो ॾिनो, मूं तोखे आवाज़ ॾिनो, मूं तोखे इल्म ॾिनो, मूं तोखे हैसियत ॾिनी, उहो यादि कंदो मौला बराबरि तो मूंखे इल्म वारो बणायो, हाफ़िज़े वारो बणायो, सुठी गुफ़्तार वारो बणायो। अल्लाह फरमाईंदो फमा अमिलत फीहा, पोइ जेके मूं तोखे नेमतूं ॾिनियूं उन्हनि जो छा कई हुई, उन्हनि जो कहिड़ो कमु कई हुई? قال تعلمت العلم وعلمته وقرأت فيك القرآن। या अल्लाह मूं तो जेको मूंखे इल्म ॾिनो, माण्हुनि खे सेखारियुमि, माण्हुनि खे पढ़ायुमि, माण्हुनि खे ॿुधायुमि, क़ुर पढ़णु सेखारियुमि, क़ुर जी तालीम ॾिनमि। अल्लाह फरमाईंदो कज़्ज़बत, तो कूड़ ॻाल्हायो, तू कूड़ो ही, इन जे करे वलाकिन्नक तअल्लमतल इल्म लियुक़ाल आलिमुन, तो इल्म इन जे करे पढ़ियो पढ़ायो जंहिं माण्हू तोखे आलिम छॾनि, माण्हू तुंहिंजी वाह वाह कनि। पोइ रब फरमाईंदो त माण्हुनि जी तोखे वाह वाह नसीब थी। क़यामत जे ॾिहाड़े दुनिया में तो चयो माण्हू वाह वाह कनि, माण्हुनि तुंहिंजी वाह वाह कई, हाणे हिन खे बि ऊंधे मुंहुं जहन्नम जी बाहि में उछलायो। उन खां बाद में सखी ईंदो जंहिंखे अल्लाह माल ॾींदो, उनखे बि इहो ई कमु कयो वेंदो, ऊंधे मुंहुं जहन्नम जी बाहि में उछलायो वेंदो। मुंहुं भर छा जे लाइ?
जो अल्लाह ताला उनखे ज़लील कंदो, रियाकार खे ज़लील ऐं रुसवा कंदो। हिकिड़ी जॻह ते इख़लास वारा बाना हूंदा जंहिंजे सिरनि ते नूर जा ताज रखाया वेंदा, जंहिंखे इज़त वारा लिबास ओढ़ाया वेंदा। उहे जेके इख़लास रखण वारा आहिनि, उहे अल्लाह जे लाइ अमल करण वारा आहिनि, उन्हनि खे इज़त सां जन्नत में उमाणियो वेंदो। उनजी जॻह ते रियाकारनि खे आलिम हुअण जे बावजूद, हाफ़िज़ हुअण जे बावजूद, सखी हुअण जे बावजूद, निमाज़ी, रोज़न रखण वारो, तिलावतन करण वारो, अमलन करण वारो हूंदो, पर ऊंधे मुंहुं जहन्नम जी बाहि में उछलायो वेंदो। मुंहिंजा दोस्तो, इन रियाकारी जो इलाज आहे त अमल कयो त ख़ालिस अल्लाह जे लाइ कयो, माण्हुनि जे ॾेख वेख जे लाइ न, माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ न। दिलि में रती बराबरि बि इहो इरादो पैदा न थिए त माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि, माण्हू मुंहिंजे लाइ सुभान अल्लाह चवनि, या माण्हू मुंहिंजे लाइ उथी बीहनि। जेके हिकु बयानु थिया रिया जा अक़साम, सभिनी खे छॾे ख़ालिस इहा नियत कयो, निमाज़ पढ़ियमि, रोज़ो रखियमि, रमज़ान मल्हायुमि, तिलावत कयमि, तहजुद पढ़ियमि, तरावी पढ़ियमि, दुआ घुरियमि, जेको अमल कयमि मुंहिंजा मौला इहो तो अल्लाह जे लाइ अमल कयो, तूं राज़ी रह। जॾहिं बानो नंढड़ो अमल बि इख़लास रखे करे अल्लाह ताला उनजे हर अमल खे क़बूल करे छॾींदो। छो त इन्नमल आमालु बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियतुनि जे मथां हूंदो आहे। पंहिंजी नियत दुरुस्त कयो त अल्लाह राज़ी रहे, अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु राज़ी रहे। अल्लाहुम्मा सल्ली अला रहमतिक या रहमान